दोस्तों भेनरों साथी दोस्तों अस्सलाम वालेकुम जी सर। यकीनी तौर ते गैर मामूली अड़ी मिसाली ताक़त जन्म वरितो जॾहिं असां शुरूआत कई थे जिदोजहद जी। जॾहिं ही ज़ाहिर थिए हूअं त असां कुछ लाड़काणिया दोस्त कॉमन हूंदा पोइ अप्रैल खां वठी निकितोसि छो त ख़बर हुई त SIFC उन सां लॻा पियल जेके एक्ट जी शक्ल में अची वियूं आहिनि मुसीबतूं सभु ईंदियूं उन में मजमूई तौर ते वसीला असांजा उन्हनि जो सौदो नज़र पे आयो उन्हनि ते असां कॉन्फ्रेंसूं कयूं मुंहिंजे ख़्याल लाड़काणे में हिकिड़ी कईसूं हर डिवीज़न सतह ते किथे ज़िलनि सतह ते कयूंसूं। इहो जून ताईं सिलसिलो जारी रहियो, जून जुलाई ताईं ओचितो अगस्त में ज़ाहिर थियो ही जेको मिनट्स ऑफ द मीटिंग ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव प्रेसिडेंट हाउस में 8 जुलाई 2024 ते जंहिंमें डॉन अख़बार में असांजो नसीर ॿियनि उन ते तफ़सीलात बि लिखिया पर पन्नू जॾहिं असां पढ़ियो यकीनी तौर ते सम्झोसूं त शयूं वयूं माहिरनि सां सलाह कईसूं। माहिर माना जेके साबिक़ा इंजीनियर पाणीअ जा उहे उन्हनि सां के प्लानिंग डिवीजन जा हुआ उन्हनि सां जंहिंखां बि सलाह वरितीसूं पोइ कुझु साबिक़ा सियासी माण्हू जेके मुख्य उहिदनि ते वेठा उन्हनि सां कचहरियूं कईसूं त उन मां इहो ज़ाहिर थियो जेके मजमूई तौर ते इब्तिदाई तौर ते 6 कैनाल आहिनि फेज़ 1 जा आहिनि। फेज़ 1 छो त कुझु शयूं वाज़े कंदो न जेके इख़्तिलाफ़ी थियनि थियूं। कच्छी कैनाल फेज़ 1 ठहियल आहे, फेज़ 2 जी ॻाल्हि पई अचे। CRPC 2 जेको KP में आहे उहो बि फेज़ 2 आहे, 1 अॻे हलंदड़ आहे। फेज़ 2 ग्रेटर थल कैनाल चौबारा नाले सां उनजी ॻाल्हि पई शहर में आया। उन खां सवाइ सिंध में रेणी ऐं थर जे नाले सां कयूं। रेणी त अॻे हो, उन में थर जो आंदो ॿियो चोलिस्तान। मुख़्तसिरनि ते ॻाल्हायो ख़तम थो करियां छो त हिकिड़ी तस्बीह जेका असांखे 9 महीननि खां वठी हलाई आहे झरजंग ॻोठ ॻोठ इहे तव्हांजी रंगिया खान बाग उते ॻोठनि में इस्लामाबाद मुल्क खां ॿाहिरि जेका पंहिंजी कम्यूनिटी उन में ज़हन साज़ीअ में ॿियनि बि घणनि रुगो मूं न ॿियनि घणनि सियासी जमायतुनि सोशल तंज़ीमुनि लिखारियुनि इलाही दोस्तनि उन ते कमु कयो आहे। उन असां में हिकिड़ो कमु कयो उन में सियासी पार्टियुनि जा इतिहाद जुड़ियासीं। सिंध दरिया बचायो तहरीक नाले सां वरी उहे जमायतूं जेके गैर सियासी आहिनि उन्हनि में वरी एंटी कैनाल एक्शन कमेटी आबादगारनि जी तंज़ीमूं हुयूं उन्हनि खे गॾियोसीं। सिविल सोसाइटी खे एड्रेस करण लाइ सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम जे प्लेटफॉर्म तां हैदराबाद कराची ऐं ॿियनि शहरनि में ॿी सिविल सोसाइटीअ खे उन्हनि सां कयोसीं। ॿियूं जेके कराचीअ में या ॿियूं तंज़ीमूं कमु कनि थियूं जेके वुमेन एक्शन फोरम हिसार शहरी ऑर्गेनाइज़ेशन ॿियूं इन्हनि सां बि असांजी मीटिंग्स थियूं हिननि मामलनि खे माहौलियात जूं कुझु तंज़ीमूं हुयूं उन्हनि सां राब्तो कयोसीं। उन करे इलाही शइ सिखण जो मौक़ो मिलियो सोसाइटीअ खे वधाइण जो मौक़ो मिलियो, सही डायलॉग शुरू करण जो मौक़ो मिलियो। यकीनन पहिरीं जॾहिं मूं आबादगारनि सां मीटिंग कई आबादगार सभिनी खां कॉन्शियस केरु हूंदो आबादगार हैदराबाद में मुख्य जेके तंज़ीमूं आहिनि जेके तव्हांखे एक्टिविस्ट हूंदियूं पंहिंजे मरकज़ी दोस्तनि सां चांहि जी रखीसूं कैनल ठहंदा यकीन नुक़सान थींदो। इन खां वधीक थोरनि खे ॼाण हुई, 1-2 दोस्तनि खे ॼाण हुई। पोइ सॼो ही मुहिम हली ॿिए पासे
रुकावटूं हर फेज़ ते उन्हनि जी ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे। सियासी तौर ते ऐं छा चइबो कंपनी सरकार पर्दे जे पुठियां इहे सभु शयूं प्रेशर्स आया ऐं हलंदो रहियो। पर यकीनी सम्झो त हिन जी हसासियत अहिड़े क़िस्म जी हुई जो सम्झो त सिंध जो मजमूई ईंदड़ पाणी जेको सिंध में गुड्डू ऐं गुड्डूअ खां अॻियां अचे थो, उन जो 3 हिसनि मां 2 हिसा पाणी ख़तमु थियणो आहे। जेके फेज़ 1 ऐं फेज़ 2 फेज़ 3 में जेके स्कीमूं आहिनि उहे इते ई पूरियूं थियणियूं आहिनि। उन करे नई कमांड एरिया पैदा करणु, मजमूई तौर ते पाकिस्तान जे पुरानी जेका कमांड एरिया आहे सभिनी सूबनि में, उन्हनि खे तबाही जो मैसेज आहे। पाकिस्तान जे गॾियल जेको पाणी आहे, इंडस बेसिन इरिगेशन सिस्टम उनखे चइबो आहे, जंहिंमें सिंधु इंडस बाए, झेलम बाए, चनाब बाए, काबुल बाए ऐं ॿियूं जेके मींहनि जा ॿिया बि नंढियूं नंढियूं अथसि केपी मां या ॿियनि सूबनि मां, उहो पाणी बि हिते वापसि अचे थो नहनि जी शिकिल में ॿियनि में। मजमूई तौर ते इनखे चवनि था इंडस बेसिन इरिगेशन सिस्टम। हाणे असां उन में हिसेदार आहियूं। हाणे उन में ऑलरेडी खोट आहे सिस्टम में, जंहिंजे करे सिंध में हमेशह पोयनि 30 साल खां वठी वाराबंदी थी आहे ऐं वाराबंदी जो सबबु ग़लति वधीक इरिगेशन कैनाल ठही वञणु आहे। ग्रेटर थल कैनाल ठहियो आहे चश्मा झेलम लिंक कैनाल ऐं तौसा पंज कैनाल ते। लिंक कैनाल आहिनि जेको सिंधूअ जो पाणी हिकिड़ो लिंक कैनाल 65 मैल हली ऐं शेरगढ़ जोया ते चश्मा मां झेलम में थो पवे ऐं हिकिड़ो तौसा मां चनाब में पवे थो। ऐं पोइ मथे स्कीमूं जेके आहिनि इंडस जो पाणी, उननि लोअर जेके झेलम ऐं चनाब, सतलज, रावी, ब्यास जी कमांड एरिया आहे उनखे आबाद करे थो ऐं जंहिंजे करे मजमूई तौर ते असांखे नुक़सान थिए थो। ऐं वाराबंदी जो सबबु फेज़ 1 जंहिंजी इफ़्तिताह त परवेज़ मुशर्रफ कई, पर हिते सिंध में गौर थी वियो त एंटी कैनाल एक्शन कमेटी, एंटी ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी ठही, जंहिं गौर कयो, उहो कमु पूरो न करे सघियो। पर 2008 ऐं 10 जे विच में पोइ फेज़ 1 शुरू थियो, उनजी आऊं वियुसि। उहो कैनाल कोन्हे, ग्रेटर थल कैनाल कोन्हे, पूरो हिकिड़ो सिस्टम आहे। हिकिड़ो कैनाल आहे जंहिंमें 4 नवां कैनाल आहिनि, माना हिकिड़ो वॾो वाह राइस कैनाल त कुझु बि कोन्हे, इन खां बि घणो हिकिड़ा, ऐं उन मां वरी 4 निकिरणा आहिनि। चेनी जो फ्रेम ठहिया पिया आहिनि, गेट्स ठहिया पिया आहिनि, 100 मीटर ठहिया पिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो जेको आबाद करण आहिनि इलाइक़ा, सभु वारियासा इलाइक़ा, लया, खुशाब, बखर ऐं मुज़फ़रगढ़ ऐं जंग जे ड्रिबुनि वारनि इलाइक़नि खे, जिन मां कलाबाग डैम ठहिणो हो ऐं जंहिंमां शाखूं कैनाल ठहणा, ही उहे इलाइक़ा आहिनि। ॿियो चोलिस्तान कैनाल न आहे, पर चोलिस्तान कैनाल बि इहे कैनालनि जी सिस्टम आहे जेको सुलेमान की यानी सतलज खां शुरू थिए थो ऐं उन में बि अॻिते कैनाल ब्रांचूं निकिरनि थियूं। ऐं 2 वॾा सिस्टम जेकॾहिं पूरी तरह सां हलनि था त सिंध जी मौजूदा ज़राअत जो सिस्टम पैटर्न ख़तमु करणो पवंदो, छो त 1/3 पाणी जेको आहे उन ते सॼी ईअं कोन थींदो त गुड वारा वेही वेंदा ऐं ॿिया हेठियां लहंदा। यकीनी तौर ते पैडी क्रॉप ख़तमु थींदो, शुगर केन क्रॉप ख़तमु थींदो, छो त कराची ताईं पाणी पहुचाइणो आहे, ठटे ताईं पाणी पहुचाइणो आहे, को न को सिस्टम हलणो पवंदो। ऐं इदरीस राजपूत जो ओपिनियन आहे त जेकॾहिं इहो सॼो सिस्टम ठही वियो त पीअण जे पाणीअ जा मामला छिक ताण थींदी। हाणे इन जे अंदेशो सम्झी सघो था, उन ते जेके ही सभिनी जिदोजहद कई, मुख़्तलिफ़ हिकिड़ो उभार आयो, पर इहो ओचितो कोन आयो। अॼुकल्ह ॿुधंदो त साईं ओचितो ख़ुदरू लीडरलेस तहरीक शुरू थी वई, इहो आहे हुकुमरान जमात जो वर्जन।
हिते अलाए केतिरियूं सियासी जमायतूं आहिनि, किन थरम पे इनमें उमरकोट में पे कमु कयो, कंहिं ठठियुनि पे कमु कयो, कंहिं किथे पे कमु कयो, समाजी तंज़ीमूं अलाए केतिरियूं हुयूं। शागिर्दनि जंहिं नमूने सां बहादुरी कई, तव्हांखे ख़बर आहे 4 मार्च ते उन्हनि जुलूस कढियो, उन्हनि खे लठियूं हणी दहशतगर्दी जा केस करे छॾियो। जिन रोडनि ते अची जुलूस कढिया त पहिरियों फेज़ इहो जॾहिं रोडनि ते आया आहिनि त पहिरीं फेज़ में लठियूं लॻियूं आहिनि। जॾहिं उन खां पहिरीं जॾहिं आम ॻाल्हि थी त इनकार हो, अहिड़ी क़िस्म जी का गॾिजाणी कोन थी आहे, पहिरीं इहो चयो। पोइ वरी 6 महीननि में पोइ आख़िर में आयो त इन जा मिनट्स तब्दील थिया आहिनि, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जा मिनट्स तब्दील थिया आहिनि, त पोइ असली मिनट्स ॾेई छॾियो, जेके सुठा सही लिमिट्स इन सां। त कूड़ ते कूड़ हिकिड़े ॾोह जेको इलेक्शन जे हुकुमरानी जे सौदे में हिननि जेका सिंध जा वसीला मजमूई तौर ते ॾिना आहिनि, जंहिंमें सामूंडी पट्टी, ज़रई ज़मीन, पाणी, मादनी वसीला, त हिकिड़ो डिघो हिकिड़ो चैप्टर आहे त इहो कोस्टल बेल्ट। त हाणे उन में जेको ही आयो आहे उन में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो सॼो प्रोग्राम नई कमांड एरिया पैदा करण ते आहे, ऐं नई कमांड एरिया शॉर्टफॉल सिस्टम में ठही कोन सघंदी आहे। इहो 1991 एकॉर्ड जे उबतड़ आहे। हाणे तव्हां सभिनी कोशिश कई, मेहनत कई, ऐं सिंध जे माण्हुनि अहिड़ो ताक़तवर आवाज़ पैदा कयो जेको शायदि वक़्त जे हुकुमराननि खे तसवुर बि नथे करे सघिया। इहे शिकिल असां 8 महीना अॻे जॾहिं फ़ैसिलो कयो असांखे कुझु करणु घुरिजे, त जॾहिं सभिनी सां सलाह करे इस्लामाबाद खां वठी कराची ताईं मुख़्तलिफ़ सां कईसूं, चऊं त हे ताक़तूं हिकिड़े पासे अथव, फेडरल गवर्नमेंट, नून लीग, अलाइज गवर्नमेंट, पीपुल्स पार्टी, कंपनी सरकार, ताक़तूं सभु हिकिड़े पासे अथव। फ़ैसिला थी चुका आहिनि ऐं गैर मुल्की अहदनामा थी चुका आहिनि। जिते गैर मुल्की ताक़तूं हुजनि, जिते मुल्क जूं ताक़तूं हुजनि ऐं हुकूमत हुजनि, ऐं उन्हनि जी पहिरीं रविश इन सॼे खे कुचलण जी हुजे, उनखे आवाज़ उथरण ते इन सूरत में छा करणु घुरिजे। त हिकिड़ो ई रस्तो असां दोस्तनि जेके मिलिया पिए त हिकिड़ो ई रस्तो आहे, हिकिड़ो रस्तो आहे पंहिंजे माण्हुनि ॾे वञिजे, जे उथी पिया त बची पवंदो, जे न उथिया त सिंध बर्बाद थी वेंदी। सिंधु नदी जेका हज़ारे सालनि खां वहंदड़ आहे उनजो मौत थींदो। मौत दरिया हुनखे चइबो आहे जेका आख़िर ताईं पुछड़ी ताईं न पहुची सघे, उनखे डेड रिवर्स चइबो आहे। इहा हुई यानी हिकिड़ी शइ हुई, यानी मौत, डू और डाई। जॾहिं इन पोज़ीशन में हूंदो तईं छा कंदो, जीअण लाइ पंहिंजो हर वस कंदो। सवेर कंहिं दोस्त चयो त बणंदासूं, असां न सिर्फ़ हिकिड़ो इहो कयो, हर हिकु माण्हू असांजो हज़ारे माण्हुनि ते पहुचंदासूं, करोड़े माण्हुनि ताईं उहो आवाज़ वेंदो, ऐं पोइ लखे माण्हू निकिरंदा ऐं सिंधु बचंदो। इहो हो 8 महीना पहिरीं असांजो फार्मूलो। तव्हां मुंहिंजे 8 महीननि में जिते जिते लाइ इहो मूं इंग्लैंड में बि इहो चयो, बर्मिंगम में इहो चयो, इस्लामाबाद में बि इहो चयो, त हिते बि मूं दोस्तनि सां इहो चयो। मुंहिंजो हिकिड़ो ई रस्तो आहे ऐं असां पंहिंजे हिसे जो कमु करियूं, मालिक पंहिंजे हिसे जो कमु पाण नतीजा ॾींदो। छो त मूंखे ख़बर आहे त ही कुदरत जी ठाहियल तहज़ीब आहे, ही नदी उनजो हिकिड़ो सोर्स आहे, ऐं करोड़े माण्हू हिननि जे हुकूमतूं ऐं ॿियूं उन्हनि खे कोन थियूं खाराइनि। ऐं ॿी ॻाल्हि जेको वकीलनि सां हिकिड़ी ॻाल्हि करे छॾियां या सभिनी सां करे छॾियां त पाणी हिकिड़ो सोर्स आहे, हुकूमत मैनेज करे उहो सोर्स घुर्बल माण्हुनि खे पुॼाए थी। उहो पीअण जी शक्ल में हुजे, इस्तेमाल जी शक्ल में हुजे या ज़रात। उनखे जेको शैला ज़िया वारो केस आहे 1994 अथव वर्सिस वापडा, उन में इहो आयल आहे, इहो जेको आउं पियो ॿुधायां त हिकिड़ी अमानत आहे, हिकिड़ो ट्रस्ट आहे जेको उन्हनि खे पुॼाइणो आहे। उनखे कमर्शलाइज़ेशन जा प्रोजेक्ट ठाहे ऐं करोड़े माण्हुनि जी
रोज़ी राइश घर ॻोठ ऐं सॼा जेके बनावट आहे उनखे डिस्टर्ब करणु इहो हुकूमत जो कमु ई कोन्हे। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ जेका हुकुमरानी आहे उन सॼे हिन में सॼी ठाही सॼी हुकूमत ऐं उनखे गैर आइनी नमूने सां अमल कयो। गैर आइनी न करे प्रोसीजर आहे कैनालनि जो ठहण जो। जॾहिं मुल्क जे नदियुनि में 114 mF खां पाणी घटि आहे मुसलसल, 117 कुल्ला पाणी पियो जबलनि में आहे, उहो त इस्तेमाल थी थो वञे 3 mF, 114 mF एॾां थो अचे पाणी, उहो डेफिसिट आहे। दयामीर बादशाह ठहंदो पोइ बि डेफिसिट में आहे, छो त उहो मस पूरा कंदो। इंडिया जो ऐं काबुल जो पाणी ख़तम पियो थिएव, ग्लेशियर्स घटिजी विया आहिनि, उन करे पाणीअ जा सोर्सिस तव्हांजा अॻे खां घटिजनि पिया। इहे कुदरत जो सिस्टम आहे, उन में अकॉर्ड तहत नथो ठही सघनि। फ्लड मिथ जेको चवंदा पोड जी ते करे इस्तेमाल करणु उहो ग़लति आहे। ही जेको पाणी 2 महीना मथे चढ़ी बंद ते बहंदो आहे, इन सां असांजा 100 मेल 100-150 मेल खॿे पासे सॼे पासे सॼो पाणी वाटर टेबल सेट उन सां थींदो आहे। उन ते सॼा पखी पखण ऐं वण वनकार सभु शइ उन ते थींदी आहे। उन करे ही सॼो सिस्टम इकोसिस्टम आहे, उनखे तबाहीअ जो ही पैगाम आहे। उन करे हिते जा जेके बि रहायशी आहियूं उहे इनहेबिटेंट्स पखी जीत जानवर सभु अलाह जी मख़लूक इंसान आहियूं, इन्हनि सभु अंदर थ्रेट आहिनि ऐं इकोसिस्टम थ्रेट हेठि आहे। ऐं यूनाइटेड नेशंस जो आहे त ही जेको ग़लति इस्तेमाल पिया थियनि इन इहा न त हीअ नदी हिन सदीअ में डाइंग रिवर जी लिस्ट में अची वेंदी। उन करे उन जा जेके हलाली पुट आहिनि उन्हनि ते फर्ज़ आहे त उनखे उन मौत खे उनखे बचण लाइ पंहिंजी एफर्ट कनि, डू और डाई। पंहिंजे हिन जे जियापे सां माहौलियात जो जियापो आहे, हिन जे जियापे सां असांजे रहंदड़ करोड़े माण्हुनि जो जियापो आहे। असांजे शहरनि जो 85% कराची जो पाणी नहरी निज़ाम मां कोटड़ी बराज मां थो अचे, 15% हब डैम मां मींहं जो थो अचे। उहो कैलकुलेटेड ई कोन्हे, ही त कैलकुलेटेड आहे कंहिं न कंहिं शक्ल में जेको असीं पंहिंजे नहरी निज़ाम जे ज़रिए मोकिले सघूं था। उन करे शहरनि जे उन करे असांखे उन जे बचाव लाइ जी जेॾीमहिल उन जी इज्तिमाही बचाव लाइ था ॻाल्हि करियूं त माहौलियात दोस्त था थियूं, सिंध दोस्त था थियूं, अवाम दोस्त था थियूं, उन्हनि जे मुस्तक़बिल लाइ कोशिश था करियूं। असांजे पोयनि नस्लनि असांखे इहा नदी बहंदी छॾी। असां नंढे हूंदे दरिया जे अक्सरत एरिया में ॿेलो ॾिठो, फॉरेस्ट महलनि जा महल हूंदो। मुंहिंजा जेके हम उमिरि हूंदा 50s खां मथे वारा उहे सभु ॿुधाए सघनि था त 7 लख एकड़ रिवर एंड फॉरेस्ट किथे आहे। माहौलियात केरु थो ख़राब करे? इहे छा आहे? पाणीअ सिस्टम में घटि उन्हनि जूं पोडूं न अचनि, उन्हनि ते ई हू सॼो हलंदो आहे। उन करे असीं सभिनी शयुनि खे विञाईंदा। डेल्टा सिंध जी पाकिस्तान जी त 900 खां मथे आहे, पर 270 किलोमीटर जेका सिंध में आहे डेल्टा, उन जी तबाही जो मंज़र थी पेश करे। कोस्टल बेल्ट त 900 आहे, पर डेल्टा जेका आहे सिंध में जेका आहे नदीअ जे करे उहा तबाही जे हेठि आहे। जॾहिं त जिन बि दुनिया जे मुल्कनि में आहिनि उहो सम्झ त हिकिड़ो ज्यूल बॉक्स आहे, हिकिड़ी खज़ानो आहे जिते डेल्टा हुजणु आहे, पर उते तबाही जा मंज़र था अचनि। छो त कॉर्पोरेट कल्चर उनमें इंटरनेशनल ऐं लोकल सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जो कॉर्पोरेट कल्चर, जेके करप्ट पॉलिटिशियन उनमें हिसेदार थिया आहिनि, उन्हनि जो कॉर्पोरेट कल्चर वर्सिस पब्लिक थी बीह रहियो आहे। हू कॉर्पोरेट कल्चर उन्हनि एस्टिमेट कया आहिनि असीं 5,500 अरब हिकु साल में कमाईंदासूं। त मुंहिंजो उन्हनि खां इहो सुवाल हो, 5,500 अरब तव्हां कमायो था, तव्हांजे इन जे नतीजे में केतिरा माण्हू, केतिरा मिलियन माण्हू दरबदर थींदा पंहिंजनि ॻोठनि मां? केतिरी इकोनॉमी डिस्टर्ब थींदी? फूड सिक्योरिटी जो जेको बहानो करियो था, फूड सिक्योरिटी जिन इलाक़नि में वधाइण जी कोशिश था करियो,
जिते चओ था त कंपनियूं कंदियूं त ही जेके असांजूं जेको खुटंदी उहो हिसाब केरु थींदो? इन जो जवाबु हुननि वटि न आहे। जे जवाबु न आहे त असीं बि हिकिड़े आइन जे जुड़ियल, हिकिड़े अहदनामनि जे जुड़ियल रियासत में रहूं था। जेकॾहिं आइन जी पासदारी न कंदो, मावरा आइन सदर बि कदम खणी ऐं कैनालनि जी परमिशन ॾींदो। अॼु जॾहिं CCI मञिणो आहे, यकीनन तव्हांजी कामयाबी आहे, तव्हांखे सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे, पर पाण धिके छॾियो आहे पोइ हिते। हींअर वरी मावरा आइन वञनि पिया, सिर्फ़ कदम जॾहिं पाणी हिनखे एग्जीक्यूटिव ऑर्डर जे थ्रू अप्रूव थिया, एग्जीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए वापसि थियणा हुआ। CCI मञण जो सवाल ई कोन हो, पर जे CCI ॾे रेफर करे छॾिया अथनि त सिर्फ़ ॿ रस्ता आहिनि। या CCI फ़ैसिलो कंदी, या सदर ॾे मोकिलींदी त कमीशन ठाहे या जेको बि रद्द करे। उनजे ठहण जे बजाए वरी पंहिंजी हिकिड़ी कमीशन ठाही आहे, फूड सिक्योरिटी, वाटर ऐं एग्रीकल्चर जी कैलकुलेशन्स कंदी ऐं पोइ रिपोर्ट कंदी। उहा एॾी ताक़तवर हूंदी जेका ख़ुदि जान खान जी कंपनी हूंदी, उहा ख़ुदि GPI जी कंपनी हूंदी ऐं उहा हुनजे रक़म ॾींदी। ऐं उहो आइनी तरीक़ो कोन्हे त गैर आइनी तरीक़े सां मुआहिदनि खे, अकॉर्ड्स खे उराईंदे ऐं पाणी कॉर्पोरेट कल्चर असांखे तबाह करण जो वञे। उन करे असांजा मुतालबात सिधा सवाल सिंध फ़ैसिलो ॾेई चुको आहे। लखनि जी तइदाद में माण्हू रोज़ जी शिकल में पोइ 3 महीननि खां वठी निकितल हुआ। कंहिं न कंहिं शहरनि में ईअं हलिया पे। हाणे तव्हांजी इहा इलेक्शन जे ज़रिए, सौदेबाज़ीअ जी इलेक्शन जे ज़रिए, जालसाज़ इलेक्शन जे करे जेका क़ौमी असेंबली आयल आहे, उन मां CCI जा 8 मेंबर आया आहिनि। ए सभु सौदेबाज़ ऐं इहे आहिनि। उन करे वरी 26 आइनी, उन्हनि वरी 26 आइनी तरमीम पैका जा कानून ठाहिया आहिनि। ए अञा माण्हुनि खे, मुआशिरे खे बंदि करण जो रस्ते ते पिया वञनि। हार्ड स्टेट जी ॻाल्हि पई थींदी वञे। इन्हनि जे कयल फ़ैसिलनि खे सिंध जो इज्तिमाही शऊर किरोड़नि जो इन्हनि सभिनी इदारनि खे न मञींदो ऐं ज़ोरी ठाहींदो त असीं मुखालफ़त कंदासीं। उनजे करे इहो रुगो ज़हन नशीन करे छॾियो। सिंध जे माण्हुनि जो गॾियल फ़ैसिलो आयल आहे। भले तव्हां वटि 2-टे हज़ार तव्हांजा लोकल ब्रोकर्स हुजनि, जेके इक़्तिदार ऐं पैसे ऐं माज़ीअ जे करप्शन जे ख़ौफ़ में तव्हांजा हथ ॿधा पाना थिया पिया हलंदा हुजनि, या हिसेदार हुजनि। उन्हनि जे ज़रिए बनावटी तरह सां जेके अमेंडमेंट्स आंदियूं आहिनि या जेके फ़ैसिला वठंदो, उहे असांजे हिन खे हिकिड़ो त अकॉर्ड ते आयूं असीं, ऐं अकॉर्ड जे बजाए गैर आइनी तरीक़ा ऐं फ्लड मिथ ऐं ॿिया हिकिड़ा ड्रामा था करियो। पर जेकॾहिं तव्हां सम्झो त हीउ सियासी मामिलो आहे त सियासी मामिलो आहे। करोड़े माण्हुनि फ़ैसिलो कयो आहे, जे उनजे उबतर तव्हां फ़ैसिलो करियो था त पोइ यकीनी तौर ते सिंध सियासी तौर ते रियासत सां साम्हूं थींदी। उन करे शयुनि खे पंहिंजे ढंग सां हलायो, जीअं दुनिया में मौज़ूद नमूने सां आइन जे अंदरि, अकॉर्ड्स जे अंदरि ऐं पंहिंजी अंग नखनि जे फेर फार सां ऐं देसी दलालनि जे मार्फत जेकॾहिं तव्हां निज़ाम में हलाईंदो त न हली सघंदो। उन करे तव्हांखे मुबारकबाद सां गॾु इन लाइ चयो आहियूं त असां मुतालबो था करियूं सिंध हुकूमत खां त जेका इन्हनि कैनालनि जे मद में जेके ज़मीनूं ॾिनियूं वयूं सॼे पाकिस्तान में, छो त जिते नई कमांड एरिया लाइ ॾिनियूं वयूं उहे रद्द कयूं वञनि, उहे वापसि थियनि। जेकॾहिं हाणे 2 महीननि खां वठी कूड़ा निकिता आहिनि न, हितां 4-5 जलसा करे विया आहिनि। बाबा जे सच आयो जेको तव्हांजे खीसे मां उहो त कढो, पनी त ख़तमु करियो। पाणी बि तव्हांजे हथ मां, सदर खे सही करे अप्रूवल वापसि अची छॾिणो आहे। उन करे इन्हनि मुनाफ़िक़नि खे पाण ॾिसो वेठा आहियूं। उन करे हिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो भले कंहिंजो दोस्तनि जो वास्तो बि हुजे, पर मौजूदा हुकुमरानी जेका आहे उनजो
फ़ैसिलो सिंध दुश्मन आहे, उन करे असां उन जे ख़िलाफ़ आसूं। असां ज़ाहिर शैतान कयो त कंहिं ऑर्डर कयो आहे, प्राइम मिनिस्टर न कयो आहे, कंहिं चीफ मिनिस्टर न कयो आहे, पर सिधो प्रेसिडेंट कयो आहे। ऐं उन करे हाणे ख़तम बि उनखे करिणो आहे। उन करे सिधा रस्ता आहिनि, पंहिंजा डायरेक्शन सही रखो, ज़हन साफ़ रखो, मालूमात माण्हुनि खे ॿुधायो त पोइ थियो आहे इनशाला हिनखे दफ़न कंदासूं। जेकॾहिं ॿीहर आंदऊं उन सां मुक़ाबिल थींदासूं, पर पुरम तरीक़े सां। का बंदूक, का लठ, गुलेल बि कार कान्हे। मुंहिंजो रस्तो त गुलेल बि कार कोन्हे। मतां ई चवे डॉक्टर मज़हर वरी चई त न साईं कीअं थींदो। सो गुलेल बि कार कोन्हे। लखनि माण्हुनि जी ताक़त। साईं जीएम सर चवंदो, साईं जीएम सर जे हिकमत अमली जो तरीक़ो छा हो वतन जे लाइ? अदम तशद्दुद जो तरीक़ो इहो हो या नुक़्तो न? तव्हां माज़ीअ में नौजवान सभु चवंदा यार ही छा आहे, बलूचिस्तान विढ़े पियो, अदा केपी विढ़नि पिया, दुनिया में पोइ वरी ॿुधाईंदासूं साउथ अमेरिका में फलाणा विढ़िया, अदा यूरोप में फलाणा विढ़िया, ईअं कयो। पर तव्हां ॾिठो अॻे ॿुधनि ॻाल्हियूं, ही हथियार जेको तव्हां पोएं महीने में ॾिठो, तव्हां सभिनी गॾिजी इस्तेमालु कयो आहे। लखे माण्हू निकिरी पिया आहिनि ऐं ताक़त या माण्हुनि जी अदम तशद्दुद जी ताक़त कीअं हुकूमती ऐं रियासती ताक़तुनि खे गोॾा खोड़ाया। उन करे ही वधीक ताक़तवर हथियार आहे, इहो पंहिंजे खीसे में आहे, माण्हुनि जे दिमाग़नि में आहे। जेॾी महिल बि ॾुखियो वक़्तु आयो इनशाला पाण गॾिजी जुदोजहद कंदासूं। ऐं जीअं सवेल अची जीअं असांखे पोइ नस्ल वहंदी नदी ॾिनी, इनशाला ईंदड़ नस्ल खे बि असीं वहंदी नदी ॾींदासूं। महिरबानी।